अहम ख़बर शामिल कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत पारां केपी में अफ़गान कैंप ख़त्म करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। केपी में गैर क़ानूनी अफ़गान शहरियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो पियो वञे। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे गैर क़ानूनी तरसल अफ़गानी इज़्ज़त सां पाण मुरादो वापसि हलिया वञनि। हर सूरत में अफ़गान मुहाजिरनि खे वापसि मोकिलणो आहे। केपी में अफ़गान कैंप ख़त्म करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। सदस्य चवणु आहे त एफ हेडक्वार्टर ऐं इस्लामाबाद आपघाती हमले में अफ़गानी मुलविस हुआ। टिनी सूबनि मां अफ़गान शहरियुनि खे कढियो पियो वञे। नौशेरा ऐं ख़ैबर में कैंप डी नोटिफाई कया विया आहिनि, हाणे ऑपरेशनल नाहिनि। हर SHO खे ज़िम्मेवारी ॾिनी पई वञे त अफ़गानियुनि खे कढनि। वापसि मोकिलियल अफ़गानी ॿीहर वापसि आया त खेनि गिरफ़्तार कयो वेंदो। असां हाणे वधीक बम धमाका बर्दाश्त नथा करे सघूं। ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया नाज़रीन। वफ़ाक़ी हुकूमत पारां केपी में अफ़गान कैंप्स ख़त्म करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त केपी में गैर क़ानूनी अफ़गान शहरियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो पियो वञे। गैर क़ानूनी तरसल अफ़गानी इज़्ज़त सां वापसि हलिया वञनि। हर सूरत में अफ़गान मुहाजिरनि खे वापसि मोकिलणो आहे। केपी में अफ़गान कैंप ख़त्म करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त FC हेडक्वार्टर ऐं इस्लामाबाद आपघाती हमले में अफ़गानी मुलविस हुआ। टिनी सूबनि मां अफ़गान शहरियुनि खे कढियो पियो वञे। नाज़रीन, अहम ख़बर शामिल कयूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत पारां केपी में अफ़गान कैंप्स ख़त्म करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त केपी में गैर क़ानूनी अफ़गान शहरियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो पियो वञे। गैर क़ानूनी तरसल अफ़गानी इज़्ज़त सां पाण मुरादो वापसि हलिया वञनि। हर सूरत में अफ़गान मुहाजिरनि खे वापसि मोकिलणो आहे।